खैरपुर डिप्टी कमिश्नर सैयद अहमद फवाद शाह ॿुधायो त पोलियो नेशनल काज़ आहे। असां गॾिजी पोलियो जो ख़ात्मो आणे सघूं था। ज़िले खैरपुर में 23 अक्टूबर 2023 खां 28 अक्टूबर 2023 ताईं आलमी पोलियो जो हफ़्तो मल्हायो पियो वञे। असां पंहिंजे मुल्क में पोलियो जहिड़ी मोज़ी मर्ज़ सां जंग कयूं पिया, जंहिंमें इंशा अल्लाह असांजी फ़तह थींदी ऐं पंहिंजे मुल्क पाकिस्तान खे पोलियो फ्री पाकिस्तान बणाईंदासीं। हिन उहा ॻाल्हि डिस्ट्रिक्ट एमरजेंसी ऑपरेशनल सेल खैरपुर पारां पोलियो वर्ल्ड डे के हवाले से एक वॉक मुनक़द कई वई। इन दौरान कई पूरी दुनिया जियां खैरपुर में भी पोलियो जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर खैरपुर इख्तियार हुसैन मीरानी, पोलियो जी UCMO सुपरवाइज़र, रूटड़ी जी नुमाइंदड़ ऐं एरिया इंचार्ज समेत हेल्थ वर्कर, एजुकेशन WHO LHS वॾी तादाद में स्कूलनि जे शागिर्दनि शिरकत कई ऐं पोलियो वर्ल्ड डे के हवाले सां वॉक पिणु कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।